बस में औरतुनि खे अॻे दरवाज़े मां ऐं ॿकिरियुनि खे पोएं दरवाज़े में सवार कराए वियो। नंबर 2 चए थो कणक जे ॿोरियुनि खां सवाइ पोएं दरवाज़े मां मिर्चनि जूं ॿोरियूं पिणु खणी हलण जी सघ रखंदी हुई जीअं मुसाफ़िरनि खे खंघण जी सहूलियत मैसर थी सघे। को चाहे त ॿोरी ते वेही पंहिंजी तशरीफ़ खे बि बख़ूबी साड़ींदो सफ़र सणाव कंदो हले। हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राहिम अस्सलाम दोस्तों, अॼु आउं तव्हांजे ख़िदमत में पेश थियो आहियां हिकिड़ी किताब सां गॾु जंहिंजो रिव्यू कंदासीं पाण। ऐं हीअ किताब आहे आत्मकथा साईं हफ़ीज़ कुंबर साहिब जी। साईं हफ़ीज़ कुंबर साहिब सिंधी ॿोली जो बहितरीनु कहाणीकार ऐं ड्रामा नवीस आहे। ग़ालिबन तव्हां साईं जिन जो मशहूरु ड्रामो मोर उॾाणा मोर ॾिठो हूंदो, जेको 1994 में PTV ते नशर थियो हुयो। उनखां अलावा हाथे गुल मेहंदी ऐं ॿिया अहिड़ा कई मशहूरु ज़माना ड्रामा जेको 90s जी दौर में हफ़ीज़ कुंवर साहिबु लिखिया। ऐं हफ़ीज़ साहिब जे लिखण जो जेको मूंखे पर्सनली पसंदि शइ उहा आहे, उनमें जेको मज़ाह जो एलिमेंट हूंदो आहे उहो गज़ब जो हूंदो आहे। ऐं साईं जिन जॾहिं 2002 में सिंधी मीडिया आई उनजो बि हिसो रहिया आहिनि। ऐं अक्सर करे तव्हां ॾिसंदा हूंदो कॉलम खां वठी सिंधी अख़बारनि जो बि हिसो रहिया आहिनि। सो अचो त हिन किताब जी शुरूआति कयूं था असां रिव्यू खां। ऐं हीअ किताब जेको आहे उहो सामरोटी पब्लिकेशन जे तरफ़ां छपियो आहे, जेको असांजे दोस्त प्रकाश करमाणी आहे उनजी डिज़ाइनिंग आहे, सॼो उन छपरायो आहे। ऐं प्रकाश करमाणी उहो ई आहे जंहिं मुंहिंजो बि किताब डिज़ाइन कयो ऐं मां, ऐं उहो बि सामरोटी जे तरफ़ां ई छपियो हुयो। ऐं हीअ ॾाढो बहितरीनु किताबु आहे, तव्हांखे ज़रूरु पढ़णु खपे। ऐं हिन में जेके शयूं जंहिं हिसाब सां हाफ़िज़ साईं पंहिंजे बचपन खां वठी जवानी ऐं उनखां पोइ अॻिते ताईं लिखियूं आहिनि, जंहिंमें जेको सियासी सफ़र आहे वली साहिब जे वेझो हुजण जो ऐं उनखां अलावा साईं जामी सां ताल्लुक़ु आहे, उहो सभु शयूं हिन में ॾाढे ख़ूबसूरत तरीक़े सां लिखियल आहिनि। ऐं हिन में जेको क्रिटिकल मुंहिंजो एनालिसिस आहे उहो इहो आहे त हिन में कुझु प्रूफ जूं ग़लतियूं आहिनि, उहो आउं उमेदु कयां थो त अॻिए छापे में प्रकाश पिया उनमें दुरुस्ती कंदो। ऐं ॿियो कुझु जाइनि ते रिपीटेशन थियल आहे, उहो बि हाफ़िज़ साईं जी ग़लती न आहे, बल्कि प्रूफ रीडर जी ग़लती आहे। त उहो किथे जेकॾहिं को ॿियो लफ़्ज़ रिपीट थिए पियो त उनजी बि ख़्यालु रखिजे। ऐं ॿियो इहो आहे त थोरी घणी किथे कंहिं जाइ ते ग़ैर पार्लिमानी ॿोली इस्तेमालु थियल आहे, उनखे आउं ग़लति इन करे नथो सम्झां छो जो जॾहिं अडल्ट कंटेंट हूंदो आहे त पोइ उन में हल्की फुल्की अहिड़ी शइ जी इजाज़त हूंदी आहे। हाणे जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं इन जे सॼे लिखण जे घाड़े टेटे ते ऐं उनजो जेको पस मंज़र आहे उन ते, त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध में 2 स्कूल ऑफ थॉट्स हूंदा आहिनि। हिकिड़ो पॉलिजिस्ट स्कूल ऑफ थॉट आहे, ॿियो GMist आहे। सो GMist आहिनि जेके उहो वरी थोरो लठ ऐं दुकी वारे पासे वधीक हूंदा आहिनि। ऐं उनमें पढ़ियल लिखिया बि आहिनि, अब्दुल वाहिद आरिसर जो को मुक़ाबिलो नथो करे सघे, पर हिकिड़ो परसेप्शन ठहियलु आहे, हिकिड़ो इदराक आहे त उहे जेको आहे थोरो मिड़ी पढ़ाई वारे पासे घटि, अमली पासे वधीक हूंदा आहिनि। जॾहिं त जेके पॉलिजिस्ट हूंदा आहिनि उहो वरी जहिड़े जटे खां थोरो पासो कंदा आहिनि, इल्मी अदबी लिहाज़ सां वधीक फोकस्ड हूंदा आहिनि। ऐं हिकिड़ी उन्हनि जी क्रिटिक इहो बि चवनि था त थोरा नार्सिस्ट बि आहिनि, ख़ुदि पसंदि आहिनि ऐं पंहिंजे पाण खे पसंदि कंदड़। ऐं उहा शइ ट्रिकल डाउन थींदी आहे डेफिनेटली लीडरशिप मां। ऐं उहो स्टाइल बि उहे पॉलिस साहिब वारो कॉपी कंदा आहिनि, जेको मतिलबु आहे हिते वरनि सिंध खाए छॾिया, वरनि सिंध जा दुश्मन तरा वड़ाए छॾिया आहिनि, जेको बि आहे सिस्टम। सो बहरहाल उहो हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे। हींअर पाण जेकॾहिं किताब ते ॻाल्हायूं त किताब में जेको शुरूआति आहे हफ़ीज़ साईं जेको कई आहे, ऐं चाहियां थो त हिन किताब जे रिव्यूज़ सां गॾो गॾु मूं तक़रीबन 20 खनि पेज अहिड़ा आहिनि जेके फोल्ड कया आहिनि, ऐं उनमें वारे वारी सां पढ़ंदो भला तव्हांखे मज़ो बि ईंदो, छो जो हर माण्हू किताब नथो पढ़े। त उनमें इहो आहे त 20-25 खनि सुफ़ा बि पाण पढ़े वेंदासीं, तव्हांखे अंदाज़ो बि थी वेंदो, ऐं उनमें आउं पंहिंजो गॾो गॾु रिव्यू बि ॾींदो वेंदुसि। त हीअ जेको किताब जी शुरूआति आहे उनमें अॻिते त हली मज़ा बि अचे थो, उनमें काफ़ी टेक्निकल शयूं बि अचनि थियूं। 70s 80s जो पस मंज़र जेको सोवियत यूनियन जो टुटणु, ईरान जो इनकलाब, भुटे साहिब जी फांसी, ज़ियालख जो दौरु, इहे सभु शयूं, MRD तहरीक, इहे सभु शयूं इन में शामिल आहिनि। पर जंहिं स्टार्टिंग जेका कई आहे उहा ॾाढी दर्दनाक आहे। उहो दर्दनाक इन करे आहे छो जो उनमें हफ़ीज़ साईं जी जेकी वालदा आहे उनखे कैंसर थिए थी, ऐं उनमें जेको उनजो मौत वाक़िअ थिए थो उहो ॾाढो दर्दनाक आहे। ऐं तव्हांखे हिकिड़ो अधु पेज उनजो पढ़ी ॿुधायां थो त उनमें तव्हांखे अंदाज़ो थींदो। चए थो मूंखे कुझु ॾींहं उते इलाज लाइ वठी आयासीं, डॉक्टर जमशेद ईंदो हुयो, उहो नोलजिन जा इंजेक्शन लॻाए हलियो वेंदो। हाणे भला हिकु सादे MBBS डॉक्टर वटि कैंसर जो इलाजु कहिड़ो हूंदो। नाना खे ॾस ॾिनो त ताजपुर में हिकु नांगनि जो बादशाह आहे, उन वटि कैंसर जो इलाजु आहे, नांग जे ज़हर सां इलाजु करे थो। नाना दवा वठण लाइ बसनि जा धिका खाईंदो ताजपुर पहुतो, हकीम सां मिलियो, जंहिं चयो त मरीज़ खे वठी अचो त नांग जो डंग हणाए पोइ इलाजु कंदुसि। नाना जे अहवाल मूजिबि आउं परेशान थी वियुसि, हिते कीअं हा करियां हा, पंहिंजी धीउ खे वठी अची नांग खां ॾगरायां हा। जीअं तीअं करे नाना उन अमल खां सवाइ इलाज जी वेनती कई त हीअ के होम्योपैथी जा
ड्राप्स लिखी ॾिना से नाना वठी अची ॻोठु पहुतो, अम्मा खे वापसि ॻोठु आंदो वियो, पर एसि ताईं कैंसर जो उहो हाल थियो जो फट में कीड़ा पइजी विया हुया। कैंसर जो नांग हुनजी अधु कंध खे खाए चुको हुयो। मुंहिंजी दिलि में अम्मा जे मरण जी ख़्वाहिश पैदा थी चुकी हुई। ज़िंदगी अपनी जब इस शक्ल से गुज़री गालिब, हम भी क्या याद करेंगे कि खुदा रखते थे। अॻिते इहो आहे त जॾहिं हिन जे वालदा जी डेथ थी वञे थी त जेको उहो ख़बर पहुचे थी, छो जो उन दौर में मोबाइल वग़ैरह कोन हूंदा हुआ, ख़बर वञी देरि सां पहुचंदी हुई, त उहो बि जेको जंहिं स्टाइल सां हाफ़िज़ साईं पेश कयो उहो ॾाढो दर्दनाक आहे। अचो त तव्हांखे उहो पढ़ी ॿुधायूं था। पाण संदसि बाबा साईं ॿिए ॻोठ में रहंदा हुया। सो चए थो त असां ॿई ॻोठ खां दूरि बेख़बर हुआसीं, न तार न ख़बरचार। इहा मई जी 20 तारीख़ हुई। आऊं मुंहिंजो क्लासमेट अली नवाज़ बाबा जी निगरानी में स्कूल जो होमवर्क करे रहिया हुआसीं। जुॾेवेल बाबा जो हिकु शागिर्दु करीम बख़्श हिज़बानी शाम जो पहुतो ऐं बाबा खे चयनि त फ़ोन आयो आहे, तव्हांजी घरवारी टियों ॾींहुं गुज़ारे वई आहे। मूं इहा ख़बर ॿुधी, न ज़मीन धुॾी, न वण किरिया, न आसमान टुटो, साक़त सपाट अखियूं साम्हूं करे अंब जे वण में खपाए छॾियूं। बाबा जे गले मां मूंखे मुख़ातिब थियण लाइ रुॻो इहो जुमिलो निकितो, तो ख़बर ॿुधी? बसि मूं हेॾा हुन नियारो हिकु जवाबदार जीअं अखियूं हेठि करे छॾियूं। बाबा त शायदि हिकु बोझ लही वियो हुयो। अम्मा जो तड़पी तड़पी मरणु, उनजो इतला बि 3 ॾींहंनि खां पोइ मिलणु। अली नवाज़ मूंखे ॿांह खां झली घर वठी वियो, जिते हुनजे घर में औरतुनि मुंहिंजे यतीम हालत ते मूंखे परसो ॾिनो ऐं मूंखे को लुड़क न आयो। आउं डिनाइल में हलियो वियुसि ऐं मूंखे अॼु ताईं ईअं ई थींदो आहे जो अहिड़ी जी झोड़ींदड़ हादसे ते अणयकीनी हालत में हलियो वेंदो आहियां। अम्मा खे मुक्ति मिली चुकी हुई, हिकु आख़िरी इलाज बि थी चुको हुयो, जेको मौत न हुयो पर मौत खां अॻु थियो हुयो। मूंखे पोइ ॿुधायो वियो हुयो। किथां ॾस मिलियो त गुड़ जे ठरियल भत खे रखे कंहिं कारे रंग जे गुलर खां उहो भत खारायो, उनजी ज़बान लॻंदी त ॻड़ छुटी वेंदो। ईअं ई कयो वियो। कुते भत खे ॾिसण बजाए ज़ख़्म जो खुलियल गोश्त ॾिठो आहे, उन में चक पाई छॾियो उन ज़ख़्म में। कहिड़ी न दर्दनाक सूरत हाल हूंदी हुई। ख़ैर इहो त हुई वालदा जी दर्दनाक मौत जी कहाणी। हाणे पाण अचूं था थोरे मज़ा वारे एलिमेंट ते, त हिकिड़ी मंज़रकशी आहे, अचो त उहो तव्हांखे पढ़ी ॿुधायूं था। जोॾे ताईं कचो रस्तो 7-8 किलोमीटर हुयो। ॿी का बि सवारी कान हूंदी सवाइ टंडे बागे खां निकिरी पंगरियो समन शाह खां थींदे मलकाणी खां ईंदे कचे वारी बस। इन बूथ वारी बस जो जहान ई पंहिंजो हूंदो हो। 2 किलोमीटर खां लट दुधड़ नज़र ईंदी त ख़बर पइजी वेंदी त सजनी अचे पई। किथां किथां बस नज़र ईंदी, बाक़ी बाडी ते चोटल इंसाननि जा जिस्म मानार जिया लॻंदा हुया। जेके ॿियूं ख़ूबियूं उन बस में हुयूं से हेठियूं हुयूं। नंबर 1, वॾी मोरी ते चढ़ण खां लाचार हूंदी हुई, इन करे मुसाफ़िरनि खे लाहे भटारी पोइ पार पवंदी हुई। नंबर 2 चए थो, कणक जे ॿोरियुनि खां सवाइ पोइ दरवाज़े मां मिर्चनि जूं ॿोरियूं पिणु खणी हलण जी सघ रखंदी हुई, जीअं मुसाफ़िरनि खे खंघण जी सहूलियत मैसर थी सघे। को चाहे त ॿोरी ते वेही पंहिंजी तशरीफ़ खे बि बख़ूबी साड़ींदो सफ़र सणाव कंदो हले। नंबर 3 इहो आहे त समन शाह जे कुकर जी बास ॾिबी आहे त हर चौथो मुसाफ़िर कुकर कच में खणी उनजो पुछ भरिसां बीठल मुसाफ़िर तरफ़ करे खेसि विठनि जी रिस्क ते रखी छॾींदो हुयो। नंबर 4, बस में औरतुनि खे अॻे दरवाज़े मां ऐं ॿकरियुनि खे पोएं दरवाज़े में सवार कराइबो हुयो। वाह। सो इहो हुयो असांजी बस जी कहाणी। हाणे पाण जेकॾहिं अॻिते वधूं त पेज नंबर 38 आहे, उन में 71 जी जंग जो हाल अहिवाल आहे। चए थो त हिन ॻोठ में मूंखे को सियासी शो न हो। 71 जी जंग मूंखे चिटी तरह यादि आहे, पर बांग्लादेश जो ठहिणु वग़ैरह शेख मुजीब जी सियासत ऑपरेशन वग़ैरह जी ख़बर न हुई। असांजे ॻोठ में ओतिरे पासे में फ़ौजी कैंप बि लॻल हुई, जिते राति जो जनरेटर हलंदो हुयो। ॻोठाणा चवंदा हुया त इहा गंड मशीन आहे, यानी गन मशीन आहे। ॻोठ जे कचे रस्ते तां जीअं ई फ़ौजी जीप गुज़रंदी त असां डोड़े पोयां लॻंदा हुआसीं। अच्छा बाय द वे, हीअ मूंखे बि यादि आहे त 90s वारे दौर में जॾहिं बि ॻोठ में का गाॾी ईंदी त असां ॿार जेको न कुते वांगुरु हुन गाॾी जे पोयां डुकंदा हुआसीं, बग़ैर कंहिं सबब जे। को सबबु कोन हूंदो। ख़ैर जीप दुधड़ ऐं पेट्रोल जी बू छड़ी गुम थी वेंदी हुई। ब्लैक आउट सबबु शाम जो ई मानी खाई सुम्ही रहंदा हुआसीं, छो त राति जो बत्ती या टांडो ॿारणु मना हो। मथां रोशनी ॾिसी दुश्मन जहाज़ बम न किराए वञनि। जंगी जहाज़नि जो ख़ूब उॾामियूं हूंदियूं हुयूं। सरहदी ज़िलो हुयो ऐं हिंदुस्तानी फ़ौजनि जे थर में दाख़िल थी चुकियूं हुयूं। अहिड़ी जंगी सूरत हाल में असांखे काकी लाॾा जो वॾो सहारो हूंदो हो। ख़बरूं अहिड़ियूं कंदी जो ॼण मग़रिबी कमान जी वार रूम जी इंचार्ज कमांडर काकी लाॾा हुजे। राति जो अचानक जहाज़ लामारा ॾेई वेंदा त पाड़े जो ख़ौफ़ ख़तमु करण लाइ घरां निकिरी मुख़्तलिफ़ घरनि जे ओटनि ते बीहक ॾींदी ॻाल्हाईंदी वेंदी हुई ऐं जंगी सूरत हाल हवाई जहाज़नि जे उॾामनि बाबति ख़बरचार ॾींदी हुई। कॾहिं कुझु चवंदी हुई त कॾहिं कुझु।
हिकु भेरो चयाईं त जहाज़ वारा पंहिंजे फ़ौजनि लाइ मानी खणी विया आहिनि, उहे बम कोन था किराइनि। वरी अॻिते हिकिड़ी इंट्रस्टिंग शइ आहे पेज नंबर 44 ते, उहो आहे भुट्टो ऐं इंदिरा बाबति। ऐं चए थो त जंग जो ज़िक्र मां पढ़ियो त जंग ख़तमु थियण खां पोइ माण्हू भुट्टे ऐं इंदिरा गांधी जी शिमला में ॻाल्हि ॿोल मुतालिक़ कीअं कहाणियूं घड़े भुट्टे खे ई करिश्माती शख़्सियत ऐं इंदिरा गांधी खे घटि करे पेश करणु लॻा हुआ। मिसाल तौरु इहा ॻाल्हि त इंदिरा गांधी चयो त भुट्टो जेकॾहिं अधु कलाकु वधीक कचरी करे हा त आउं अधु हिंदुस्तान लिखी ॾेई छॾियां। ऐं इहा ॻाल्हि मूं बि ॿुधी पाए थो। असांजे दौर में बि इहा माना 95 ते इहा ॻाल्हि हलंदी हुई, मुंहिंजी ॿुधल आहे इहा ॻाल्हि। अच्छा, नंबर ॿियो इहो त भुट्टे ते इंदिरा गांधी आशिक़ थी पई, बंदि कमरे में ॻाल्हियूं कयूं आहिनि। अच्छा, इंदिरा गांधी ॾिठो त भुट्टो पट ते सुतो पियो आहे त हुनखे खट ते सुम्हण लाइ चयईं। भुट्टे साहिबु चयईं त मुंहिंजा तो वटि क़ैदी सिपाही पट ते था सुम्हनि, आउं कीअं मथे सुम्ही सघंदुसि, वग़ैरह वग़ैरह। सो इहे सभु ॻाल्हियूं उन वक़्तु जे हयाउल हल्कनि हलायूं हुयूं। प्रोपेगेंडा मशीन ते बि इंसान खे किथे जो नथी चढ़े हक़ीक़त। अॻिते वरी को इंट्रस्टिंग हिकिड़ी शइ ॾेखारियूं था। हा, अॻिते ॾाढी ज़बरदस्त शइ आहे, पेज नंबर 46 ते माता जी बीमारी बाबति ॾाढो ज़बरदस्त लिखियलु आहे, उहो तव्हांखे पढ़ी ॿुधायूं था। चए थो माता लखें करोड़े माण्हुनि खे मारे ऐं खारे छॾियो हुयो। हसीन माण्हुनि जा चहिरा बदसूरत थी विया, इंसाननि अखियुनि खां अंधा थी विया हुया, के गुका थी विया। माण्हुनि जी शऊर जी इहा हालत हुई जो बीमारी खे माता यानी माउ जो नालो ॾेई वेही रहिया। अक़ीदे पेर पोयां कया, वैक्सीन ठही, टुका आया, सॼी दुनिया सां गॾु असांजे ख़िते में बि माता ख़तमु थी वई। वहमी तसरुफ़ थिया पूरा। हाणे दुनिया में घटि में घटि इन अज़ाब खां त महफ़ूज़ आहे। हाणे न रही माता, न टुकनि वारा, न ई उहो हरास जेको मूं स्कूल में ॾिठो। टुकनि वारनि जी ॻाल्हि थो करे। रेडियो, अच्छा, इहा रेडियो बाबति ॾाढी ज़बरदस्त शइ लिखियलु आहे। ऐं इहो सिर्फ़ु रेडियो सां आहे, हुन खां पहिरीं ग्रामफोन कहिड़ो जेको हूंदो आहे, इहो डिस्क वारो, उहो बि जॾहिं आयो। का बि नई शइ ईंदी आहे त उहो समाज में पंहिंजो असरु छॾींदी आहे ऐं समाज उनखे क़बूलु कोन करे सघंदो आहे। सो चए थो त रेडियो रखणु बेहयाई जी अलामत हुयो उन दौर में। ऐं माण्हू चवंदा हुआ त फलाणे जो रनियूं रेडियो पियो ॿुधनि। इहो आमतौर ते पोड़नि जे वाता मूं ॿुधो हुयो। रेडियो जिते माण्हुनि में सुजाॻी आंदी, उते फ़न ऐं आर्ट खे बि अवामी ऐं आम कयो। वॾनि घरनि ऐं गादियुनि ताईं महदूद राग रस खे कढे आम ॻोठण जे शहरनि जी ज़ौक़ ऐं आबियारी कई। अच्छा, हीअ ॾाढी इंट्रस्टिंग हिकिड़ी सिचुएशन हफ़ीज़ साईं लिखी आहे त ॿार मरे त जहनमी आहे या जन्नती। अच्छा, त इहो पढ़ूं था, 82 नंबर पेज आहे। इहे बि सॼी स्टोरी लिखियलु आहे। ऐं मुख़्तसरनि हिकिड़ो पोर्शन पढ़ां थो, जंहिंमें चए थो ॿार ओबासी रही मुंहिंजे अखियुनि जे अॻियां मरी वियो हुयो। हिकु ॿिए ॿार जे मरण जो मंज़र मूं जैमसाबाद में बस स्टॉप ते ॾिठो हुयो त हू का कोल्ही फैमिली हुई। ॿारनि जी माउ खे झोली में ओबासी ॾेई मरी वियो हुयो। मां दाहूं कंदी रही, आउं उन ॾींहुं मौत जे तजुर्बे मां गुज़रियो हुअसि। मामे हनीफ़ा जे रड़ियुनि दौरान बि साॻी तजुर्बे मां गुज़रियो हुअसि। हिकु टे ॿार जो मौत बि मूं ॾिठो हुयो। उनजी माउ जवान जमाण फज़ीलत वारी औरत हुई, जेका रोईंदे रोईंदे बेहोश थी वई ऐं ॾंदरजी वई। इन ॿार जी तदफ़ीन मूं अखियुनि सां ॾिठी। मूं वटि सुवाल उभरणु लॻा त ख़ुदा बेगुनाह ॿारनि खे छो थो मारे। हा, ख़ुदा बेपरवाह बादशाह आहे। नंढपण में अहिड़ा सुवाल नाना खां कंदो हुउसि, जेको मूंखे क़ुर पढ़ाईंदो हुयो, पर अहिड़नि सुवालनि ते चुप कराए छॾींदो हुयो। नाना खां पुछियमि त ॿार मरी बेइज़ती में वेंदा आहिनि या दोज़ख में? चयाईं त ॿार मासूम आहे, उनजो पुछणु माफ़ु आहे, हू बेइज़ती गुल आहे। पुछियमि त पोइ कोलियुनि जा ॿार बेइज़ती में वेंदा? नाना मूंखे कावड़जी घोरे चयो, बेईमान मतिलबु त बेईमान। नाना कंहिं ॿार ते कावड़बो हो त बेईमान बेईमान ऐं भड़वा शहरनि जा चवंदो ऐं दोहिराईंदो वेंदो। हीअ वरी कमाल जी हिकिड़ी नंढी कहाणी सम्झो त हिकिड़ो इंसिडेंट आहे लस्सी जो। हिकु भेरे असांजे माइटु मामा मारूफ़ ॻाल्हि ॿुधाई त आराड़े तरफ़ थांव खणी निकितासीं। गर्मी में अची उञ लॻी, सो सलाह कईसीं त किथे सदा हाणी लस्सी पीजे। बाद में हीअ ॻोठनि में रवाजु हूंदो त लस्सी पई हूंदी। तव्हां जॾहिं बि कंहिं घर जे अॻियां गुज़रो त अंदरि जेकॾहिं खड़को करे तव्हां लस्सी घुरो त लस्सी तव्हांखे मिलंदी हुई। ऐं गर्मियुनि में इहो वॾो हिकिड़ी लग्ज़री हूंदी हुई ऐं फ्री ऑफ कॉस्ट, को पैसा कोन्हे। अच्छा, सो हिकिड़े घर जे ॿाहिरां सॾु कयो, का पौड़ी निकिरी आई त उनखे गुज़ारिश कई त अमा लस्सी हुजे त पियारियो। माइट मूजिबि त होॾां पौड़ी अंदरि वञी लस्सी जे मट तां ढक लाथो, हेॾां अंकी पारूथी लस्सी जी धप लोड़े खां ॿाहिरि निकिरी असांजे नक जो नासो झलियो। बाय द वे अंकी वरी ब्रैकेट में पारूथी लिखियलु आहे। अंकी लफ़्ज़ जेको आहे ढाटकी जो आहे, इन जो लग़वी माने आहे पारूथी, उनखे चइबो आहे अंकी। सो नासो झलियो। पौड़ी कुंजी जो भरियल लस्सी जो वॾो वटो आणी पहिरीं मूंखे पेश कयो। ऐं सूरत हाल ॾिसी लस्सी पीअण खां फिरी वियुसि ऐं पौड़ी खे चयमि त अमा न आऊं न, पर हीउ छोकिरो मारूफ़ लस्सी पीअंदो। पौड़ी लस्सी मारूफ़ कुंवर खे ॾिनी त हुन मजबूरी में सभु हवास
संभाले मुर्शिद सारे ॿ ढुक हणी वटो वापसि कंदे पोड़ी खे चयो त अमा मूं बसि कई त पोड़ी ॾिठो त लस्सी घुरी पिया अथनि पीअनि में नथा सो कावड़ में चई अबा अवे नथा पियो त मुंहिंजा कुता घणेई बीठा आहिनि इहे पाणे पीअंदा मामा मारूफ़ चयसि अमा त पोइ लस्सी आहे बि कुतनि जी पीअण जहिड़ी पहिरीं ढुक सां ई रीह ख़ारिज थी वई इहो कमाल हुयो। अच्छा हीअ ॻाल्हि हीअ हिकिड़ो जुमिलो आहे नंढिड़ो ॿारनि जेके ॻोठ जा ॿार हूंदा आहिनि उन्हनि जे रोअण जे बाबति त ॻोठ में अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त ॿार जॾहिं रोईंदा आहिनि माना हरू भरू पिया रोईंदा आहिनि करे माना बग़ैर कंहिं रीज़न जे त हू रोई 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 पोइ वरी सिंग जॾहिं निकिरंदो आहे त वरी विच में साही वठी सिंग कढी उछलाए पोइ वरी रोइणु शुरू कंदा आहिनि इहो बि हिकिड़ो पेज नंबर 98 ते लिखियलु आहे ॾाढो फनी इंसिडेंट आहे इहो। ख़ैर ईद जो ॾींहुं हीअ ॾाढो सुठो इंसिडेंट आहे मूंखे ॾाढो वणियो पेज नंबर 100 ते आहे त ईद जे ॾींहुं ॿ अधु रोज़ो रखंदड़ नाना इमामत कराईंदो हुयो शरीक थी माण्हुनि नवां कपिड़ा पातल माण्हू घटि हूंदा हुआ शहरनि जीअं सवेल नमाज़ न थींदी 10:30 ताईं तकबीर लॻंदी असां ॿारनि जी पोइ सफ़नि में बीहारींदा हुआ त जीअं निभागा छोरा नमाज़ में खिली ख़लल न विझनि ऐं थींदो बि ईअं हो जो शैतान जे हुकुम सां नमाज़ में कंहिं छोरे जी खिल त कंहिंजी टिट निकिरी वेंदी हिक ॿिए खे खिलण लाइ चूंडड़ियूं या गोगा पिया हणंदा हुआसीं इन बरक़त भरी घड़ी में खिल रोकणु वॾी महिनत जो कमु हूंदो हो। अच्छा हिकिड़ो हीअ ॾाढी अहम शइ हिन में हाफ़िज़ साईं लिखी आहे 104 नंबर पेज ते त सिंध में ज़ातियूं लिकाइण ऐं ज़ातियूं मटाइण जो बि हिकिड़ो रवाजु आहे हींअर खां न काफ़ी अरसे खां आहे त हिन में चए थो त हीअ मिडिल स्कूल वलीमोहन मलकाणी हीअ लॻाइण जो ॻोठु हो पर ॾाॾाणे नाले पोयां सॼो ॻोठु मलकाणी छॾिबो हो हितां जा रहवासी असां कुंभारनि मंगणारनि वांगुरु ज़ात लिकाइण लाइ मलकाणी सॾाईंदा हुआ सिंध यूनिवर्सिटी में मूं हिकिड़ो सैयद बि वञी हथु कयो जेको कुंभार निकितो के कुरैशी थिया के सैयद थिया के शिराज़ी थिया के सरंदी थिया के राति पेट में अंसारी थी विया। हाणे ॾिसो न असांजो दोस्त आकाश अंसारी मिड़े अबरो सबरो शाइर आहे कलाम में पंहिंजो परायो चतियो हणण जो कारीगर आहे हितां हुतां टकराए गॾियो मिड़े कमु कढियो शेर घणियो वञे पर उहो बि राति पेट में मंगणार मां अंसारी थी वियो। नो कमेंट साईं आकाश अंसारी साईं असांजो दोस्त आहे असांजे मौसम में आहे लॻे तव्हां जेको पर्सनल मसइलो आहे हफ़ीज़ साईं आकाश सां। ख़ैर ईअं ॿिया समा थी विया सिंध जूं हक़ीक़ी ज़ातियूं सराइण या पोरे तबिके जी शनाख़्त क़बूल करणु जेतिरो बि जेकॾहिं असां में एतमाद नाहे त पोइ असां अलामा इक़बाल जी शाइरी जे उन फ़िक्र खे तनक़ीद जो निशानो बणाइण जो बि हक़ न आहे जंहिंमें पूरी सिंधू माथिरी खे पुठि ॾेई वादी नील पे ॻाए नफ़्सियाती वक़्त सां गॾु एतिरो सरेत करे वियो आहे जो मेघवाड़ ख़ुदि खे मेघवाड़ सॾाइण लाइ तयारु कोन्हे मंगणार सॾाइण लाइ तयारु कोन्हे कुंभर सॾाइण लाइ तयारु कोन्हे कमाल जी ॻाल्हि लिखी आहे इहो ज़बरदस्त। हफ़ीज़ साईं लिखे थो त इन्हनि सालनि में जलाल चांडियो रड़ियूं कंदो सिंधी मौसीक़ी जे मैदान में अची चुको हुयो तलार वारी नूर बानो शादियुनि में ॻाइण लाइ लथी हुई पर बूटो कोन ॿारियाईं पर हेॾा जलाल साईं जा घणे तापमान वारा गर्मा गर्म कलाम हुजनि संग मर जो बदन सनड़ी गिची हथड़ा नरम तूं सदा माणी जवानी मुंहिंजा सुहिणा सनम। हाणे फ़क़ीर केरु सम्झाए त संगमरमर जो सॼो बदन आहे त हुनजा हथड़ा वरी नरम की थिया पॉइंट पर खड़ताल यकतारी दम पई पवंदी जलाल चांडियो जो स्टाइल माण्हुनि खे घणो मुतासिर कयो हो सिंधी जो नंबर 1 सेलिब्रिटी थी चुको हुयो संदसि बुकिंग वारी तारीख़ ते शादियूं मुक़ररु ऐं कैंसिल थींदियूं हुयूं स्टाइल सिंधी टोपी खे ऐं छोकिराणे इश्क में सिंध खे चङो टेको ॾिनो धाड़ियल बि इन टोपी निरड़ ते रखण जी शुरूआति कई इन टोपी स्टाइल खां मुतासिर थी रुबीना हैदरी नाले हिकु फ़नकारा बि यकतारो खड़ताल खणी सिंधी टोपी पाई मैदान में लथी वरी अॻियां चए थो त जलाल जो हिकु शागिर्दु मूंखे हिकु जलाल स्टाइल गानो मिलियो चई हफ़ीज़ साईं रब जा करम आहिनि जलाल साईं जो शागिर्दु आहियां ॻाइण में पैसा जाम कमाया अथमि घर गाॾियूं प्लाट शिलाट गंज थी विया आहिनि उमिरि ज़ियारतूं बि करे आयो आहियां मूं चयो बसि हाणे हिकिड़ो कमु कर चई हुकुम कर चयोमांसि महिरबानी करे हाणे ॻाइणु सिख फ़नकार साहब बिना मोकिलाए पंहिंजे कैलाशनी बॉडीगार्ड सां गॾु गाॾी में चढ़ी रवानो थी वियो। अच्छा हाणे अचो त पाण थोरे सीरियस टॉपिक ते इहो आहे पेज नंबर 141 हिन में आहे त 1977 खां बहरान ऐं मज़ाम जो शिकार शाइरान पंहिंजे कैंसर जी बीमारी खणी मुल्क छॾी फ़रार थी चुको हुयो इहे सभु ख़बरूं रेडियो त अख़बारनि ज़रिए पहुचंदियूं हुयूं ईरान में सिनेमा में माण्हू साण जो वाक़ियो थियो शाइरान जो उनजो ज़िम्मेवार चयो पियो वियो पर ख़बर पई त उहो वाक़ियो इनकलाबियुनि कयो हुयो। पेरिस खां जहाज़ में चढ़ी आयल ख़ुमैनी साहब हुकूमत क़ाइमु करे पंहिंजे हिमायती कम्यूनिस्टनि खे बि क़तल करणु शुरू करे इक़्तिदार खे मज़बूत करणु लॻो हुयो। हेॾां अफ़गानिस्तान लाइ देगड़ी चढ़ी चुकी हुई ईरान जो इनकलाब अवाम सां वॾो धोखो हुयो पाकिस्तानी कम्यूनिस्टनि खां वठी फ्रांस जे जग मशहूरु फ़लसफ़े ज़ान पाल सार्तर इन हिमायत करे वेही रहिया हुआ फैज़मत फैज़ बि चई वेही रहियो त ईरान जो इनकलाब फ्रेंच इनकलाब खां वॾो इनकलाब आहे। नंबर 6 भुट्टे साहब खे जीअं ई सुप्रीम कोर्ट मौत जी सज़ा ॾिनी असांजे शहर जमसाबाद जे गैर सिंधी आबादी ख़बर ॿुधणु शर्त सिंधियों का बाप मर गया जा ख़ुशी जा नारा आहियां ऐं इहे सभु ॻाल्हियूं मूंखे चिटी जरा यादि आहिनि आऊं सलीम मामा जुमो मामा अब्दुरऊफ़ रात जो सिरूं ठाहींदा हुआसीं रेडियो पियो वॼंदो हुयो
मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वॾी बेगम नुसरत भुट्टो ऐं भुट्टो सां आख़िरी मुलाक़ात जी ख़बर किथां नशर थी हुई। रेडियो पाकिस्तान ते इहे ई रवायती गीत गाना प्रोग्राम पे हलिया। राति जो फरमाइशी प्रोग्राम अवां जी फरमाइश में क़ासिम ओठे जो आवाज़ु कलाम अलाए कहिड़े प्रोड्यूसर हलायो। आ मिठा मुर्की मिलूं पंहिंजो मिलणु पोइ थिए न थिए। असां सभिनी इन कलाम ते मोहतरमा बेगम साहिबा ऐं भुट्टे जी आख़िरी मुलाक़ात जे तनाज़ुर में ॿुधणु लॻासीं। भुट्टे साहिब खे फांसी जी ख़बर ॿुधी सुबुह जो 11 बजे वरी ख़बरुनि में नशर थी चुकी हुई। ॻोठ तोड़े ओड़ पाड़ो सोगवार थी चुको हो। राति जो असां ज़ियालक जो मिटी जो बूतो ठाहे गॾिजी उनखे अलामती फांसी ॾिनी। गारियूं ॾिनियूं, नारा आया। पाड़े जे कोलनि असां हिक ॿिए खे ॿुधायो त असां ज़ियालक खे बूतो ठाहे उनखे सॼी राति गॾियूं वयूं आहिनि। मुल्क में भुट्टे साहिब जी फांसी ते कुझु कोन्ह थियो। बेगम नुसरत भुट्टो फ़क़ति ईसा साहिब जा दुआ जी अपील कई। आम माण्हू कावड़ पी विया हुआ। भुट्टे जी शहादत खां पोइ तहरीक जो जेको परचो शाया थियो तंहिंमें पलेजे साहिब जो भुट्टे सां मनसूब तवेल आज़ाब नज़म तो त जाॻायूं 700 पीढ़ियूं छपियो हुयो। पेज नंबर 148 ते ख़लील जिब्रान जो हिकिड़ो अफ़सानो आहे, उहो लिखियो आहे हाफ़िज़ साईं, ॾाढो ज़बरदस्त। चए थो ख़लील जिब्रान जा अफ़साना असां राति जो बती जी झीणी रोशनी में गॾिजी पढ़ंदा हुआसीं। सलीम पढ़ंदो वेंदो ऐं कमेंट्री बि थींदी वेंदी। हिन जो मशहूरु अफ़सानो शैतान मूंखे यादि आहे। हिकु राति में वेही पढ़ियो हो जंहिंमें ईरान जे ज़रतशी अक़ीदे तहत जोड़ायल ख़ुदा जे निज़ाम ऐं दुआई ड्यूलिटी खे ख़लील जिब्रान फ़न जे कमाल सां शैतान जी ज़बानी बयानु कयो हो। ज़ख़्मी शैतान सोमान पादरी खे दलील सां सम्झाए थो त तुंहिंजे ख़ुदा जो वजूद मुंहिंजे वजूद जो मोहताज आहे। जेकॾहिं आउं मरी वियसि त पोइ ख़ुदा जी ख़ुदाई बि न रहंदी। अवां जहिड़ा पादरी बि बुख मरी वेंदा जेके मुंहिंजो ख़ौफ़ ॾेई ख़ल्क़ खे लुटे फुरे पंहिंजो गुज़र सफ़र करे रहिया आहिनि। सोमान पादरी लाजवाब थी वञे थो ऐं आख़िर शैतान खे बचाइण लाइ हू खेसि कुल्हे ते खणी इलाज लाइ निकिरी वञे थो। पार्टी जी निसाब में सिब्त यासन जो मूसा से मार्क्स तक ऐं माज़ी की मज़ार समेत GMC जो किताब जी ॾिठो आहे मूं शामिलु हुयो। इन किताब वण वॼाए छॾिया हुया। असांजे तर जे हिकिड़े पीर वरी हिकु 3rd क्लास किताबु सिंध सुवारी नाले सां GMC जे ख़िलाफ़ु लिखियो हुयो। उहो किताबु बि असां ताईं पहुतो हुयो ऐं जहिड़ो किताबु पीर GMC जे ख़िलाफ़ु लिखियो हो अहिड़ो ई वरी खेसि मरूम उस्मान डिपलाई शेख़ुल मशाइख़ किताबु लिखी ठका करायो हुयो जवाब जे तौरु। पीरनि जा प्रकार अहिड़ा पधिरा कया जो इन्हनि खां पोइ पीर साहिबु अहिड़ी चुप कई जो साईं बुरको मटाए वियो पर कुझु कोन्ह। हाणे पाण एंड ॾांहुं हलूं था। 184 नंबर पेज ते मच्छरनि जी हिकिड़ी ॻाल्हि लिखियलु आहे। मिरपुखास जा मच्छर, उहो ॾाढी इंट्रस्टिंग आहे। चए थो त मिरपुखास में उन वक़्तु चौधारी सावक फसल वणकारी सभु मच्छरनि जी बि खोट करे महसूसु न थी। सैटेलाइट टाउन में मच्छरनि जी ख़ूबी इहा हुई जो बिना गोड़ शोर जे शराफ़त सां पटींदा हुआ। अच्छा, हीअ ॾाढी इंट्रस्टिंग शइ लिखियलु आहे। मातली जी कॉलेज जी हॉस्टल, जॾहिं हॉस्टल जे पोयां तॾहिं तंवारनि वारा ऐं बिना डरे काकूस ठहियल हुया जिन खे को दर कोन हो। अंदरि मौजूदु हस्ती खे पंहिंजे मौजूदगी जो इतला ॾियण लाइ वक़्फ़े वक़्फ़े सां खंघणो पवंदो हुयो। इन खंघण जो हिकु फ़ाइदो इहो बि थींदो हुयो जो ॿी खंघ जो आवाज़ु ॿाहिरि न वेंदो। ख़ैर सही, इहो हुयो आख़िरी जेको मुंहिंजो फेवरेट पार्ट हुयो, मूं तव्हांखे पढ़ी ॿुधायो। ओवरऑल कमाल जो किताबु आहे, तव्हां सभिनी खे ज़रूरु इहो पढ़णु खपे। ऐं हिन में जेके क्रिटिकल रिव्यू मूं ॾिनो हुन में इहो आहे त कुझु प्रूफ जूं ग़लतियूं आहिनि ऐं रिपीटेशन आहे कुझु जाइनि ते, ऐं बाक़ी जीअं मूं पढ़ी ॿुधायो त कुझु जाइनि ते ग़ैर पार्लिमानी ॿोली आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां उहो जीअं मंटो चयो आहे न त हक़ीक़त खे दुनिया जे साम्हूं ईअं पेश छो न कजे जीअं उहो आहे, हरुभरु हुनखे शराफ़त जे लबादे में छो उड़िजे। सो उमेदु आहे त हीअ जेको बुक रिव्यू तव्हांखे पसंदि आयो हूंदो, जंहिंमें मुंहिंजो मक़सदु इहो हुयो त तव्हांखे उहे चंद शयूं पढ़ी ॿुधायां जेके मूंखे इंट्रस्टिंग लॻियूं। ओवरऑल गज़ब जो किताबु आहे ऐं हीअ एडिशन तक़रीबन ख़तमु थी चुको आहे। सेकेंड एडिशन अचण वारो आहे, सो उहो तव्हां सामरिटी पब्लिकेशन मां ऑर्डर करे सघो था। इन सां गॾु पंहिंजे होस्ट ऐं दोस्त आफ्ताब राइमो खे इजाज़त ॾिना। जिते हुजो ख़ुशि जो आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत। थैंक यू।